सर मूंखे ॿुधाइजो त तव्हां जीअं ॿाहिरि जी ॻाल्हि कई हिते जी ॻाल्हि कई त असां जेकॾहिं शुरू खां एजुकेशन जे हवाले सां ॻाल्हायूं त सर हुते जी जेका माना MBBS कराइनि था छो तव्हां USA में कैनेडा में पढ़िया आहियो त उते उस्तादनि जो जेको अंदाज़ आहे पढ़ाइण जो ऐं असांजे उस्तादनि जो पढ़ाइण जो अंदाज़ आहे उनखे कीअं तव्हां डिफरेंशिएट कयो? तमामु वॾो फ़र्क़ु आहे, हा इलाही फ़र्क़ु आहे। हा अमेरिकन ट्रेनिंग ऐं असां वटि ट्रेनिंग में वॾो फ़र्क़ु आहे। उते असां वटि हिते जेको आहे न अनफॉर्चुनेटली हिते जेको आहे न प्रोफेसर वॾी ॻाल्हि आहे। मतिलबु प्रोफेसर मतिलबु ईअं थी वियो त प्रोफेसर इज़ लाइक गॉड। असांजा जेके हिते बॉसिस आहिनि न हिन मुल्क में जेको बॉस आहे उहो इज़ लाइक गॉड। प्रोफेसर यकीन करियो तव्हां, ट्रस्ट मी, ऐं अमेरिका में न हुयुसि मूंखे ख़बर ई कान हुई। मुंहिंजो प्रोफेसर ईंदो ऐं उते बि रहंदोसि। एॾा कावड़ हुआ डिसलाइक्ड। ॿ टे दफ़ा मूंखे चवंदी छो थो करियां, पोइ मूं करणु छॾे ॾिनो। उते तमामु अमेरिकन ट्रेनिंग, ब्रिटिश जी ॻाल्हि कोन थो करियां, उते उहो सिस्टम आहे। पर असां अमेरिकन ट्रेनिंग में देर आर नो को प्रोफेसर केरु कोन्हे। उते सभु लाइक फ्रेंड्स, दोस्तनि वांगुरु सभु गॾिजी कमु कंदा आहियूं। सभु कलीग्स आहिनि, चाहे सीनियर आहे केतिरो बि सीनियर आहे। त एटमॉस्फेयर माहौल हिकिड़ो थोरो डिफरेंट आहे, वेरी फ्रेंडली। हा, ऐं उन में पोइ तव्हां जेको बि तव्हांजो कमु आहे उनखे एप्रिशिएट करण जा तरीक़ा बि सुठा आहिनि उते। मतिलबु मूंखे उहो सिस्टम तमामु वणियो, अमेरिकन सिस्टम। मूंखे उन में जेको फ्लॉ आहे न, अच्छा हिकिड़ी हर सपोज़ का हिकिड़ी नर्स हिकिड़ी दवा ॾिए थी त 10-12 चेक पॉइंट्स आहिनि। उन दवा खे बि 10-12 माण्हू चेक कंदा त को एरर त कोन्हे। हाणे जीअं असां ट्रेनिंग पे कई, मूं हिकिड़ो दफ़ो त मूंखे मुंहिंजे जेको कंसल्टेंट हो उन मूंखे चयो त हीअ दवा तूं जेको आहे न हिनखे लिखी ॾे, हिन पेशेंट जे लाइ वॉर्फिन ब्लड थिनर हुन लिखी ॾिनो। अच्छा, मूंखे नर्स फ़ोन कयो त इहो आउं हिन डोज़ में नथी ॾेई सघां, तोखे ॾियणो त पाणी अची ॾे। हा, मूं चयो बाबा मूंखे चयो आहे कंसल्टेंट, इहो हुनजो रीज़न आहे, इन करे ॾियूं था, तूं ॾे। हुन चयो आउं कोन ॾींदुसि, हीअ असांजे प्रोटोकॉल में आहे ई कोन्हे। पोइ वञी मूंखे पाण ॾियणी पई। हा, त ईअं आहे। चेक पॉइंट्स एतिरा आहिनि जो मिस्टेक जो मार्जिन ऑफ एरर ज़ीरो आहे। सही ॻाल्हि आहे। हा, तव्हां ग़लती नथा करे सघो। ऐं सो सिस्टम तव्हांखे सिस्टम ठहियलु आहे। ईअं न आहे तव्हांजी ग़लती करणु त ईंदो त सिस्टम तव्हांखे चेक कंदो। केरु न केरु तव्हांखे चेक कंदो, चवंदो बाबा हीअ जेको आहे तव्हां ग़लति पिया करियो। ऐं हिकिड़े तरीक़े सां हिकिड़े सिस्टम सां कमु हले थो सभु हुते, हैपहेज़र्ड कोन्हे। ईअं न आहे त भई हिकिड़ो डॉक्टर हीअं पियो हले, हिकिड़ो ॿियो हूअं पियो हले। हिन खे तव्हां अमेरिका में मूं हिकिड़ी ॻाल्हि नोट कई त कहिड़ो बि डॉक्टर हिकिड़े सर्टन स्टैंडर्ड खां घटि न आहे। सभु उन हिकिड़े स्टैंडर्ड खां मथे आहिनि। इलाही सुठा बि आहिनि, इलाही वेरी गुड। पर हिकिड़ो जेको स्टैंडर्ड आहे जंहिंमें हिकिड़ो डॉक्टर जो हूंदो आहे उन खां घटि कोन्हे। छो त परहैप्स जेके उन खां घटि हूंदा उहे निकिरी वेंदा हूंदा सिस्टम में। त मूंखे उहो सिस्टम तमामु घणो वणियो, परफेक्ट सिस्टम। ऐं अमेरिका मां ट्रेन थी जेके पाकिस्तान में बि चंद माण्हू आया आहिनि, उन्हनि जो कमु करण जो तरीक़ो, उन्हनि जो कमु करण जो स्टाइल इलाही डिफरेंट आहे। इलाही सारियूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे हर ॻाल्हि जेका आहे न एविडेंस बेस्ड मेडिसिन आहे असां वटि। एविडेंस बेस्ड जेको मूं NICVD में इंट्रोड्यूस करण जी कोशिशि कई आहे, अलाह शुक्र आहे काफ़ी उन में सक्सेसफुल आहियूं असीं। बाबा तव्हां जेको बि कमु करियो था उन जे बारे में लिटरेचर छा थो चवे, ऐं लिटरेचर सॼो रिव्यू करियो। पोइ जेके फेलोज़ ऐं ट्रेनीज़ जेके असां वटि आहिनि उहे सॼो लिटरेचर रिव्यू कंदा आहिनि। पोइ सॼो ॾिसो भई हीअ तव्हां कमु जेको करियो था इन जो तव्हांखे हिकिड़ी हूंदी आहे, असीं चवंदा आहियूं न एविडेंस बेस्ड मेडिसिन, हिकिड़ी चवंदा आहिनि न धोखा। एविडेंस बेस्ड बाबा हिन जो एविडेंस आहे त हीअ ट्रीटमेंट कमु करे थी। ऐं हिकिड़ा हूंदा आहिनि नहीं, असां वटि वरी केॾी महिल चवंदा आहिनि असांजा प्रोफेसर त हिन इहो सही आहे, इहो असीं सही आहियूं, एविडेंस ग़लति आहे। इन हद ताईं जेको आहे सो किथे किथे इहो प्रोफेसोरियल जेको अचे थो न कल्चर, उहो ॾाढो ग़लति आहे। इहो सही न आहे बिल्कुलु। त जेको किताबु चयो त जेको लिटरेचर चयो त उहो सही आहे। ऐं अलाए शुक्र आहे हाणे NICVD इन पोज़ीशन में आहे त हू पाण दुनिया खे सेखारे। असांजा जेके पब्लिकेशन्स अचनि था उहे हिकिड़ो असांजे तजुर्बे खे हाणे
NICVD कराची जेको आहे इहो दुनिया जो वरी चवंदा दुनिया जो न एशिया न साउथ ईस्ट एशिया न दुनिया जो सिंगल लार्जेस्ट सेंटर आहे फॉर हार्ट अटैक एंजियोप्लास्टी। एतिरियूं हार्ट अटैक जूं एंजियोप्लास्टियूं हिकिड़े साल में ॿी दुनिया जी कंहिं बि अस्पताल में कोन थियूं थियनि हिकिड़े साल में हार्ट अटैक जो पेशेंट। त असां माण्हुनि खे सेखारियूं था न। हाणे दुनिया जा माण्हू असांखे चवंदा भई असां वटि पंहिंजा फेलोज़ मोकिलियूं तव्हांखे, तव्हां ॿुधायो तव्हां इहो सिस्टम कीअं कयो ऐं तव्हां कहिड़े तरीक़े सां सभु शइ मैनेज था करे वञो। जॾहिं आउं डायरेक्टर थियो हुउसि तॾहिं इहो बि असां हिकिड़ो पहिरियों कमु कयो। ॿ कम ख़ासि तौर सां असां कया। हिकिड़ो तव्हांखे ॿुधायमि त जेको ॿाहिरनि में सैटेलाइट्स ठाहियूंसीं ऐं ॿियो हार्ट अटैक जी ट्रीटमेंट चेंज थी वई। पहिरीं दवाऊं ॾिबियूं हुयूं, इंट्रावीनस मेडिसिन्स ॾिबियूं हुयूं जंहिंसां क्लॉट बर्स्ट थिए, पर उनजो एविडेंस हो त इहो एतिरो घणो फ़ाइदो न आहे। पोइ डायरेक्ट एंजियोप्लास्टी हुई, पोइ असां उहो शुरू कयो कराची में। माशाल्लाह हाणे सॼे सिंध में थिए थो, सभिनी अस्पतालनि में थिए थो उहो हार्ट अटैक जी ट्रीटमेंट, प्राइमरी एंजियोप्लास्टी असीं हुनखे चवंदा आहियूं। ॿियो ॿारनि जे बारे में आउं इलाही सेंसिटिव हूंदो हुउसि। तमामु जेके असांजा ग़रीब ॿार जेके आहिनि न, जेके तव्हांखे इहा ख़बर आहे त जेको ॿारु आहे जंहिंखे जंहिंजे दिलि में सुराख़ उहो घणो करे 95% ग़रीब तरीन माउनि जो औलाद आहिनि। हा बिल्कुलु। अच्छा, उन में छा आहे त असां वटि हर प्रेगनेंसी जेका थिए थी न, ऐं टीन एज में प्रेगनेंसी जेका थिए थी, उहो हिकिड़ी नेगेटिव शइ आहे। ऐं यू नो अञा हिकिड़ो ॿारु वॾो थियो ई कोन्हे, वरी ॿियो ॿारु, उन सां दिलि जूं तकलीफ़ूं सुराख़ इहे पैदा थियनि था ऐं माण्हू ग़रीब आहिनि तमामु। अर्ली मैरिज जेके आहिनि, हा, अलाए छो, हालांकि इकनॉमिक इशूज़ बि आहिनि, न उन्हनि जी न्यूट्रिशन प्रॉपर आहे, न उन्हनि में को अहिड़ो आहे, पोइ बि माण्हुनि खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। त उहे एतिरा ग़रीब आहिनि, उहे किथां कराची पिया ईंदा, चकर पिया हणंदा। इहो ॾाढो, इहा जेका सर्विस आहे न, जेका सैटेलाइट्स आहिनि, मां सभिनि खां वॾी ख़ुशी उन सर्विस जी थी थिए। ॿारनि जा जेको आहे न पीडियाट्रिक्स कार्डियोलॉजी हाणे सिंध में हर जॻह ते एक्सेसिबल आहे ऐं उन्हनि लाइ ईज़ी बि थी वियो। हा, ईज़ी थी वियो न, दरवाज़े ते अची वई अस्पताल, वजह तव्हां वञो अस्पताल दरवाज़े ते, हे त तव्हां थर में ईंदो न, उते रुगो छाछरे खां मिठीअ ताईं बि सॼो ॾींहुं वञे हलियो। हा, एतिरो पंधु आहे। ऐं त कराची त अलाए छा थियो, त ॿार वीचारा उनजो त असां त प्रोवाइड कई आहे। दिलि जी तकलीफ़ जेका बि हुजे, सखर खां वठी मिठीअ ताईं हर जॻह ते मौजूदु आहे। ऐं न सिर्फ़ु ईअं न आहे त OPD आहे, न एको फैसिलिटीज़ सर्विसिस, एंजियोप्लास्टी थिए थी या जेको इंटरवेंशन सां इलाज ऐं सर्जरी, ॿारनि जी सर्जरी थिए थी हर जॻह ते, चइनि जॻहियुनि ते थिए थी। ओपन हार्ट ॿारनि जी सर्जरी हिकिड़ो थिए थी तव्हां वटि टंडो मोहम्मद ख़ान, हैदराबाद, लाड़काणू ऐं सखर, ऐं कराची त आई आहे। त माना इहो असां सर्विसिस जेके वॾियूं सर्विसिस जेके हर अस्पताल में न करे सघिया आहियूं, उहे अपर सिंध, लोअर सिंध ऐं कराची ईअं डिवाइड कयो आहे असां। छो त पोइ हर कंहिंखे एक्सेस आहे न। अपर सिंध जा माण्हू सखर वञनि, लोअर सिंध जा माण्हू टंडो मोहम्मद ख़ान वञनि, या हैदराबाद हलिया वञनि त अपर सिंध वारा लाड़काणे हलिया वञनि, कराची वारा कराची हलिया वञनि। कंहिंखे बि अचणु वञण जी ज़रूरत न आहे, चकर हणण जी ज़रूरत न आहे। मुश्किल नथो थिए उहो ईज़ीली। जेके तव्हां हींअर अस्पताल में हलिया वञो, कराची अस्पताल में हलिया वञो, मरीज़ सां ॻाल्हायो, वॾे में वरी कंप्लेन इहा आहे, साईं असीं चकर पिया हणूं हेतिरनि महीननि खां। हाणे हिननि माण्हुनि हूंदो छा आहे? हा, ढोर ढगो विकिणी ईंदा, वरी माशाल्लाह हिकिड़ो कोन ईंदो, सॼो ख़ानदान ईंदो, वरी उहो ॿ ॾींहं रहंदा, वरी चवंदा हींअर न वञो वापसि। हिते आउं इलाही असांजा जेके दोस्त आहिनि NICVD जा डॉक्टर साहिब आहिनि, उन्हनि खे आउं इलाही तंबी कंदो हुउसि, बाबा तव्हां हिन मरीज़ खे घुरायो आहे, तव्हां हिन मरीज़ खे वरी तारीख़ ॾेई मोकिलियो था त फलाणी ते अचां, तोखे पुछियो आहे तूं आई रही किथे थो? हा बिल्कुलु। आई को सदर मां थोरी थो अचे, हे अलाए किथां थो अचे। ऐं हुते जा डॉक्टर उन्हनि खे बाबा हिननि माण्हुनि खे उते ई फुल ट्रीटमेंट ॾियो, हेॾा न मोकिलियो, कराची न मोकिलियो। बिकॉज़ इहो सॼी ज़िंदगी असां ॾिठो आहे, इहो मरीज़ वीचारा धिका खाईंदा आहिनि, सॼी ज़िंदगी अस्पतालुनि जा रुगो धिका ई पिया खाईंदा आहिनि, इलाज थींदा ई कोन आहिनि, सही ट्रीटमेंट। ग़रीबनि सां मिलो, रस्ते हलंदे किथे मिलो, ओपीडीनि में, अस्पताल में, उहे मेन कंप्लेन इहा ई हूंदी आहे। त
त असां इन करे इहा सर्विस डोर स्टेप ते प्रोवाइड कई आहे। कोशिशि ई करे सघे थो ऐं इहा ई कोशिशि करे सघे थो त भई हाणे हुते वञण खां पोइ माण्हुनि जो इहो मसइलो हल थी वञे हले, पर माण्हू ख़ुशि आहिनि इन में। माण्हू कम अज़ कम मुंहिंजो जेको इलाइक़ो आहे टंडो मोहम्मद ख़ान या हिते वेंदो आहे त माण्हू इलाही ख़ुशि आहिनि, दे आर वेरी हैप्पी की साईं त हाणे असांखे वञण जी ज़रूरत कान्हे। कराची शहर में अचण खां ॿाहिरि माण्हू थोरो घबराए बि थो साईं, किथे लहंदासीं किथे रहंदासीं। हा, इहो बि मसइलो काफ़ी थिए थो न। सो इहे कंफर्टेबल आहिनि, पंहिंजे घर में वेठा आहिनि। मुंहिंजनि माइटनि खे बाईपास कराइणो आहे, चवंदो कराची न करायो, टंडे मोहम्मद ख़ान। आई ऑलवेज़ डू दैट, ऑलवेज़ डू दैट, बिकॉज़ आई थिंक ॿियो हुन में हिकिड़ो एडवांटेज ॿियो इहो आहे त जेको टंडे मोहम्मद ख़ान जो वॉल्यूम आहे एज़ अपोज टू कराची, वॉल्यूम में वॾो फ़र्क़ु आहे। त ज़्यादा पर्सनलाइज़ केयर थो मिले सैटेलाइट्स में। सैटेलाइट्स में असांजे जेको आहे न मोर्टेलिटी जेका आहे न उहा इलाही बहितरु आहे कराची शहर खां। पर्सनलाइज़ केयर इलाही मिले थो।